सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में पेट्रोल अघनि में वाध ऐं घाटे तोड़ महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा किया विया आहिनि। SUP समेत मुख्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि रहवासियुनि ऐं रिक्शा ड्राइवर्स पारां एहतजाजी मुज़ाहिरा किया विया। नवाब अली मोहम्मद, आदिलपुर, ठुल, फैज़गंज, सन, जैकाबाद, भान सईदाबाद में मुज़ाहिरा किया विया आहिनि। अॻवाणनि जो चवणु आहे त पेट्रोल अघनि में वाध बाद हर शइ महांगी थी वई आहे। अवाम बवेला मानी खां बि महरूम थी वियो आहे। सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में पेट्रोल अघनि में वाध ऐं घाटे तोड़ महांगाई ख़िलाफ़ अॼु बि एहतजाजी मुज़ाहिरा किया विया आहिनि। SUP समेत मुख्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि रहवासियुनि ऐं रिक्शा ड्राइवर्स पारां एहतजाजी मुज़ाहिरा किया विया। नवाब अली मोहम्मद, आदिलपुर, ठुल, फैज़गंज, सन, जैकाबाद, भान सईदाबाद समेत मुख्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा किया विया आहिनि। आदिलपुर में तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर माजिद अली कलवड़ खां। माजिद, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, आदिलपुर सालाबाद पे लाखू लचरी का आदिलपुर मेन रोड पे जो सालाबाद रोड है उते रैली कढी करे समाजी अगवान है वकील मुख्तार अली मार इम्तियाज अली मार, सादिक मार, अजमत मार बेन जो वफाक हुकूमत है सिंध हुकूमत के खिलाफ सरापा एहतजाज पंची करे उन टारन के बाइड एहतजाजी मुजाहिरो करे वफाक हुकूमत पारा ॾींहों ॾींहुं जो तेल की महंगाई है जो 60 रुपये तेल अचानक वधायो वियो आहे, जंहिंजे करे इहो भार जो आवाम ते रखियो वियो आहे। जेका आवाम जेका भार इहा सही नथी सघे। वेतन महांगाई वधाई वई आहे, जॾहिं त गेहूं ऐं ॿियूं शयूं जेको आहिनि वधीक महांगी थी वियूं आहिनि। हिन त हीअ जेका महंगाई आहे, जेका हुकूमत हिननि जेको आहे दावाऊं कयूं था असीं सस्ता बि कंदासीं, जेका मुल्क खे फौरन बि कंदासीं, हे महंगाई जेको आहे घटाइण बदिरां महंगाई ॾींहों ॾींहुं वधाईंदा पिया वञनि। हिननि जो वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त जेकी इहा महंगाई आहे, जेका पेट्रोल में वधल शयूं आहिनि, कंट्रोल करे असांजी जेका आवाम आहे उनखे रिलीफ ॾिनो वञे। जीअं जेको मज़दूर तबिको आहे जेको डेली कमाइण वारे जेके कमाए करे पंहिंजे घर जो गुज़र बसर कंदा आहिनि, उन कमाइण जेको आहे ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। हिननि चयो त जेकॾहिं इहा महांगाई जेकॾहिं कंट्रोल न कयो त असीं सरापा एहतजाज बंदी मुख़्तलिफ़ ते एहतजाज कंदासीं। जी माजिद, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।